कयो इंसाफ़ कयो लब्बैक या हुसैन चंद रोज़ में असां हाई कोर्ट में सुप्रीम कोर्ट में इंशाअल्लाह ताला ये दरख़्वास्त दायर कंदासीं त पुनी भट्टी सां एतिरो धाड़ो गवर्नमेंट पाकिस्तान धाड़ेलनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन करे थी, उन्हनि गुंडनि खे क़त्लेआम करे थी, हाफ फराई फुल फराई भी करे थी। असांजो ज़ुल्म असांजा धाड़ेल वॾेरा कनि था या गवर्नमेंट पाकिस्तान, असां बि हिनखे रिआयत न कंदासीं इंशाअल्लाह ताला। करप्शन ना मंजूर असांजो जेको मुतालबो आहे त जो गोड़ जे इमाम बारगाह जो कमु न थियो आहे, रोडनि रस्तनि जो कमु न थियो आहे, उन जे हवाले सां मौजूद शख़्सियत गोड़ जी साईं मामन शाह जेको 75 सालनि खां वठी हिते रहे थो, ऐं बानी सैयद बचल शाह जे इमाम बारगाह जो साईं जान शाह मौली मुजाहिद हुसैन भट्टी, जंहिंमां असांखे गोड़ जी ॼाण जेका आहे इन्हनि खे 75 साल गुज़री विया आहिनि। त असांजे गोड़ जो कहिड़ो तरक़ियाती कमु न आहे थियो, साईं खां पुछा कयूं था। साईं तव्हां ॿुधायो कहिड़ो कमु न आहे थियो, छा थियो आहे? मुंहिंजी उमिरि हिन वक़्तु 75 साल आहे, गुज़री चुकी आहे। असांजे ॻोठ में तरक़ियाती कमु असां वटि कोई बि न थियो आहे, न इस्पताल, न असांजो सदर थाणो पुनू भट्टी जो, न असांजो स्कूल आहे, न असांखे चवनि था त रोड रस्ता सीसी बिरा कनि, कोई सीसी बिरा कोन्हे को। मुंहिंजे उताक ताईं हिकिड़ी पकी सिर बि लॻल कान्हे का, जेको एॾो माण्हू कूड़ न हणे, कूड़ हणिजे जेको ठहे, एॾा बम न हणो। ख़ुदा जे वास्ते पुनू भट्टी सां महिरबानी करे सचाई कयो। पुनू भट्टी मर्कज़ी शहर आहे, वॾो शहर आहे, ऐं असांजा वोटर हिन वक़्त ताईं उमेदवार जेके असां वटि इलेक्शन में आया हुआ, वरी असां उन्हनि जी शिकिल न ॾिठी आहे त उहे कीअं थींदा आहिनि, छा थींदो आहे। बसि आया वोट वचूं हलिया विया, बसि बाबा ईअं न कयो। ख़ुदि हाणे हिन महिल साईं मामन शाह तव्हां बयानु ॿुधो। हाणे साईं बचल शाह जेके इमाम बारगाह जो बानी आहे सैयद जान शाह, साईं जान शाह पुछा कंदा जेके 4 मिलियन ॾेखारे विया आहिनि, पुनू भट्टी में सीसी ब्लॉक थी वियो आहे ऐं इमाम बारगाह सां टफ टाइल कराई आहे। छा इमाम बारगाह में हिकु सिर लॻी आहे या साईं कंहिं सॼो सीसी ब्लॉक थियल आहे, न आहे थियल, हुनजी वज़ाहत साईं ॾींदो। साईं ॿुधायो छा सीसी ब्लॉक लॻी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजो नालो सैयद जान शाह आहे, मुंहिंजे ॾाॾे जे नाले ते इमाम बारगाह आई आहे अल हुसैन। उन में जेको आहे सो को बि अॼु ताईं कमु न थियो आहे। ऐं पेवर ब्लॉक, पेवर ब्लॉक, सीसी ब्लॉक या इहे कुझु बि को बि कमु न थियो आहे। वधीक वज़ाहत उस्ताद मुजाहिद ॾींदो। तव्हांखे महिरबानी।